कराची जेका आहे उहो बलूचिस्तान जो शहर आहे। कराची बलूचिस्तान जो हिसो आहे बलूचिस्तान जो, तंहिंजे करे इन जे लाइ जेको आहे आउं आवाज़ु उथारियां थी। ऐं जेके कराची जा बलूच चुप छो आहिनि, असांखे अहिड़ियूं ॻाल्हियूं न करणु खपनि जंहिं महिल नफ़रतूं पैदा थियनि। असांखे अहिड़ी का बि ॻाल्हि न करणु खपे जंहिं महिल को झेड़े जो इम्कानु निकिरे ऐं असीं जेको सॼनि खां वठी ॿाहिरि थिया वेठा आहियूं, दोस्त थिया वेठा आहियूं, गॾिया वेठा आहियूं, असीं खीर खंड थिया वेठा आहियूं ऐं असांजे विच में नफ़रतूं पैदा थियनि। हिते जे करे असां वटि जेके सिंध में जेके बलोच रहनि था उहे भले क़ौमी तौर ते बलोच हुजनि, पर उहे सिंधी आहिनि। शहरी हवाले सां उहे सिंधी आहिनि। उन ते असांखे कॾहिं बि न एतिराज़ु आहे, न कॾहिं को एतिराज़ु थी सघंदो। उठ वेरी उठार वेरी वेरी छड़म ॾेर, चौथो वेरी चंड थियो जो खिड़ियो न वॾीअ वेर, पंजो वेरी वाह थियो जे लटिया पुनूअ जा पेर, छहों वेरी छपर थियो जे सवा न कया शेर, सतों वेरी सिज थियो जे उलही कई अवेर, वाइरे जी वेर छुलू करिया छपरें। लतीफ़ साहिब जो बैत पढ़ियोसीं ससी मंझां। इन मां ससी ॿुधाए थी त मुंहिंजा सभु दुश्मन थी विया। उठ बि दुश्मन थी विया, उठार बि दुश्मन थी विया, उठी बि दुश्मन थी विया। पोइ वरी जेके नेचर जूं जेके शयूं आहिनि, पोइ सिज आहे, चंड आहे, सिज लही वियो हलियो, चंड उभरियो कोन ऐं हवा पेर जेको आहे सो मटाए छॾिया। ऐं हाणे आउं जेको आहे सो इहा पंध में आहियां। त इहा इन तां इहो बैत यादि आयो। सिंध जी जेका सूरत हाल आहे, कल्ह सिंध छा हुई, केॾी वॾी हुई, कहिड़ो हुनजो कल्चर हो, केतिरियूं हुनजूं हदूं हुयूं, सरहदूं हुयूं, उहा सभिनी खे ख़बर आहे। हाणे इहे ॼण हिकिड़ा ख़्वाब ऐं हिकिड़ा ख़्याल रहिजी विया आहिनि। ऐं पर हीअ जेका बची आहे जेका सिंध, जंहिंजी मुल्क जी हैसियत त कोन्हे, आइन जे आइन जेको असांजो आहे मुल्क जो, उन जे हिसाब सां असांखे आज़ादी बि हुअणु खपे, ख़ुदि मुख़्तियार बि हुअणु खपूं ऐं कन्फिडेशन जे हवाले सां मुल्क सां बि गॾियल हुअणु खपूं। पर हाणे उहो न को आज़ादी रही, न उहो अख़्तियार रहियो, न उहे जेका असांजी जेका धन दौलत ऐं जेको माल मिल्कियत, असांजूं ज़मीनूं, असांजा शहर, असांजा ॻोठ, उहे बि ॼण असांखां जहिड़ा कर ओपरा थी विया आहिनि। हूंदे सूंदे ॼण पंहिंजा कोन्हे के। हाणे इहो अॻे ई जेको आहे अलाए केतिरा मसाला आहिनि असांजा जंहिंमें असीं वेड़ियल आहियूं। अॼु जेको वॾे खां वॾो मसइलो जेको ॼण त बम थी किरियो आहे असांजे मथां, उहो आहे सिंधू दरिया खे बंदि करण वारो, जंहिंते सभई माण्हू सरासिमगी में हलिया विया आहिनि, सभई माण्हू परेशान आहिनि, सभई माण्हू सख़्ते में हलिया विया आहिनि। जेकर ईअं थियो त पोइ कीअं असांजो मुस्तक़बिल कीअं थींदो। की ॿियूं बि उन खां सवाइ अलाए केतिरियूं जेको आहे सो ॻाल्हियूं आहिनि ऐं केतिरा मसाला आहिनि जेके कॾहिं न कॾहिं ओचितो जेको आहे सो उभरी था अचनि। इहे कुझु वक़्तु अॻु में तव्हांखे यादि हूंदो त रुॻो असां सां मसाला न आहिनि, सॼे मुल्क में पोइ के क़ौमी मसाला आहिनि, के ज़ाती मसाला आहिनि, के समाजी मसाला आहिनि। इन मसइलनि में असीं सभु घेरियल आहियूं। ऐं बलूचिस्तान सां बि जेको आहे सो नाइंसाफ़ी हुई, अञा ताईं आहे। बलूचिस्तान जा माण्हू सरापा एहतजाज आहिनि। कुझु वक़्तु अॻे तव्हां ॿुधो हूंदो जे पंहिंजो मार बलोच इन जेको आहे सो बलूचिस्तान जे माण्हुनि खे आभारण जे लाइ या जेके मुल्की जेके हुकुमरान उन्हनि साम्हूं थी इन मक़सद ते त तव्हां जेके असांजा माण्हू गुम कया आहिनि इहे ज़ाहिर करियो, असांखे ॾियो। ऐं वरी उनखे इज़त मिली ऐं असां बि उनखे जेको आहे सलाम कयो ऐं असां बि जेको आहे सो उनखे ॼण त रुॻो बलोच अवाम जी न, पर असांजी बि ॼण हीरोइन हुई ऐं असांजी बि ॼण सूरमी हुई ऐं तमामु वॾी उनखे इज़त मिली ऐं इज़त जे लाइक़ु आहे। उनखे उहा इज़त उन पोरे जे हिसाब सां मिली ऐं मिलणु खपे। हीअ ओचितो जेको आहे सो कल्ह खां वठी जेको आहे सो ॼण त हिकिड़ो तूफ़ान खड़ो थी वियो आहे। ऐं त उन बाक़ाइदे जेको आहे क्लिप हले पियो, तव्हां ॿुधो हूंदो त उन ॼण कराची जा जेके बलोच आहिनि उन्हनि खे ॼण प्रोवोक कयो आहे, उन्हनि खे मुस्तैद करण जी कोशिशि कई आहे। अलाए उन्हनि जे वहम गुमान में आयल आहे कोन, उहे ॾाढो सुखिया वेठा आहिनि। हींअर सिंध में जेके बलोच रहनि था, हिकिड़ा रोज़गार सांगे आया आहिनि, ॿियो त हिन मुल्क ठहण खां अॻु में ई जेको आहे सो हिते गॾु रहनि था। ऐं हूअं बि बलोचिस्तान असांजो जेको आहे सो दंगई जेको आहे सो सूबो आहे ऐं बलोच क़ौम असांजी कुदरती इतिहादी क़ौम रही आहे।
ऐं तव्हांखे यादि आयल कोन भुटे साहिब जे ज़माने में जीअं भुटो साहिबु आयो तीअं नसीराबाद, लाड़काणे खां मथे ई पटबीदर, जेको आहे सो जाफ़राबाद, इहे इलाइक़ा सिंध जा हुआ। ऐं सिंध जा इलाइक़ा बलूचिस्तान खे ॾिना विया, बलूचिस्तान खे। ऐं सिंध जेका सा उहा केॾी वॾी रही आहे उहा बि तव्हांखे ख़बर आहे। तीअं कलाक ताईं पंहिंजो केच मकरान ताईं ऐं तमामु घणो जेको आहे सो उनजी जेका वेकिराई हुई, उहे ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते। पर हिन हिकिड़ो अहिड़ो अजीब क़िस्म जो बयानु ॾिनो आहे त उहा कराची जेका आहे उहा बलूचिस्तान जो शहर आहे। कराची बलूचिस्तान जो हिसो आहे, बलूचिस्तान जो। तंहिंजे करे इन जे लाइ जेको आहे सो आवाज़ु उथारियां थी। ऐं जेके कराची जा बलूच चुप छो आहिनि, माना त उन्हनि खे मुश्तिल करणु, उन्हनि खे उथारणु। असीं कराची में 40-50 साल असांखे बि थिया आहिनि। कॾहिं बि जेको आहे आज़ादु बलोच आउं सम्झां थो त तमामु वॾो लिखारी बि हो ऐं असां सां गॾु जेको आहे सियासत में बि रहियो। ऐं ॿिया बि घणा बलोच असांजा दोस्त आहिनि, अॼु बि दोस्त आहिनि। कॾहिं बि उन्हनि अहिड़ी ॻाल्हि कोन कई न को कराची खे बलूचिस्तान जो शहरु सम्झो। ईअं त अफ़गानी बि चवनि था भई अफ़गानिस्तान जो शहरु आहे कराची, पोइ असीं अफ़गानिस्तान वारनि खे ॾेई छॾियूं। हाणे हीअ जेको आहे सो माई सगुरी इहा ॻाल्हि कई आहे। हाणे इहा कंहिंजे जेको आहे सो पिच ते माई खेॾे पई, इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। छो त हुन जेको मशीन खयो आहे उहो मशीन पूरो त थियो ई कोन्हे को। हू बि इनकलाबी जदोजहद कबी आहे या आर्धी जदोजहद कबी आहे या जेको मुतालबो हूंदो आहे उहो मुतालबो जेसीं पूरो नथो थिए तेसिताईं माण्हू सुख जो साह न खणंदो। हीअ गुज़िरियल साल हे जेको आहे सो हे पंहिंजो जलसा जुलूस निकिता, हे जेको आहे सो अपराइजिंग थी, इस्लामाबाद पहुची, मारवाना थी, सभु कुझु थियो। लाज़मी जदोजहद जेकॾहिं माण्हू करे थो त उन में नुक़सान बि थिए थो, उन में जेको आहे सो तकलीफ़ बि थिए थी। पोइ उहा ओचितो उहा ॻाल्हि बंदि थी वई हली। या त उहे माण्हू आज़ादु थी विया हलिया, या उहे माण्हुनि जी ख़बर पइजी वई हली, या उहो मक़सदु हल थी वियो हलियो। हाणे असीं चुप थी वियासीं। हाणे वरी हीउ ॿियो ॻोढ़ो, हीउ ईअं चइबो ॻोढ़ा हणिबा, ईअं जेको आहे सो खखर में जेको आहे सो ॻोढ़ो हणिजंदो पोइ खखर उथी पवे। माना हीअ जेका ॻाल्हि हिन कई आहे महारंग बलोच सां, उनखे होश करणु खपे। उनखे इहा ॻाल्हि करण सां माना छा जेको आहे तई वरी बलोचनि ऐं सिंधियुनि जे विच में जहिड़ो करणु था चाहियो। हींअर बि तव्हां जेको लियारी में त उते केतिरा जेको आहे सो मक़ामी माण्हू रहनि था, उते ख़ासकेली रहनि था, उते बलोच बि रहनि था, समा बि रहनि था, उते सूमरा बि रहनि था, अलाए केतिरियूं जेको सिंधियूं ज़ातियूं रहनि थियूं, कच्छी रहनि था, सिंधी रहनि था। बलोच उन्हनि जे हिसाब सां त तमामु थोरे अंदाज़ में आहिनि, पर उहे उते सुख जो साह खणे वेठा आहिनि, कमाइनि था, उते हू पोरियो कनि था, उते ॾाढा ख़ुशि आहिनि हू। ऐं असांजो त इहो ई मौक़िफ़ आहे, सिंध में जेके बलोच रहनि था, जेके माण्हू उहे सिंधी आहिनि। जेके पोइ उहे बलोची बि ॻाल्हाइनि था, सिंधी बि ॻाल्हाइनि था, ॿियूं ॿोलियूं बि ॻाल्हाइनि था। ऐं बलूचिस्तान में जेके सिंधी माण्हू रहनि था, हितां लसबेलो, नसीराबाद, इहो सॼो इलाइक़ो जेको आहे उहो सॼो सिंधी ॻाल्हाइनि था। जदगाली ॿोली बि उते ॻाल्हाइजे थी, पर असीं उन्हनि खे बलोच सम्झूं था। क़ौमी हवाले सां, बलूचिस्तान जे हवाले सां असीं सम्झूं था त उहे जेके बलूचिस्तान में जेके सिंधी रहनि था उहे बलोच आहिनि। उते ॿोली भले उहे सिंधी ॻाल्हाइनि, पर क़ौम आहे उहा क़ौम कंहिंखां केरु खसे कोन सघे थो। शहरियत उन्हनि जी बलोची आहे उन्हनि जी। ऐं हिते जेके असां वटि जेके सिंध में जेके बलोच रहनि था उहे भले क़ौमी तौर ते बलोच हुजनि, पर उहे सिंधी आहिनि। शहरी हवाले सां उहे सिंधी आहिनि। उन ते असांखे कॾहिं बि न एतिराज़ु आहे, न कॾहिं को एतिराज़ु थी सघंदो। पर हीअ जेका ॻाल्हि जेका हिन माई सगोरी कई आहे, हाणे उनजी दाह कंहिंखे ॾियूं। हाणे ख़ैर बख़्शवारी बि हलियो हुयो, जेके असांजे लाइ मोतबर जेके महान जेके बलूचिस्तान जा मालिक ऐं धणी हुआ, अताला महंगल हो, जंहिंसां दुआ सलाम बि हुई। ऐं उनखे उहा जेको आहे सियासी फ़हम ऐं उहा जेको आहे सुध ॿुध बि हुई। ऐं उनखे सिंध जी बि ख़बर हुई, उन बलूचिस्तान जी बि ख़बर हुई, सिंध जे कल्चर जी बि ख़बर हुई। उहो बि कोन्हे को, जनरल शेरूफ़ बि कोन्हे को। ऐं कंहिंसां असीं ॻाल्हि करियूं, जंहिंजे करे इहा ॻाल्हि असीं अॼु सभिनी बलोचनि सां बि करियूं था, उन्हनि सां मुखातिब आहियूं। ऐं महारंग बलोच लीडर थियणु चाहे थी, उन असांखे को एतिराज़ु कोन्हे को। असीं त चऊं था त हीअ जेका जदोजहद आहे या मरण घड़ी ते जेको आहे सो जारी थियणु खपे। पर असुलु ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे बलूचिस्तान जा जेके हक़ आहिनि उहे बलूचिस्तान जा हक़ ॻोल्हणु खपनि। ऐं इहो तव्हांखे ख़बर कोन्हे थी, बलूचिस्तान ते अधु खां वधीक पठाणनि जो कब्ज़ो आहे। कोयटा में आउं त सम्झां थो त कोयटा में 70% डिॼी थो चवां, न त 90% त पठाण आहिनि। उते पठाणनि जो कारोबार आहे। उते बलोचनि जा लीडर, बलोचनि जो कारोबार त हिकिड़ो लाड़काणे में आहे,
ॿियो सखर में आहे, शहजाद कोट में आहे, ॿियो कराची में आहे। बलोच त रहनि बि बलोचनि जा लीडर सभु कराची में रहनि था। या उते जो जेको आहे शहजाद कोट दंगई शहर आहे सिंध ऐं बलोचिस्तान जो, जेकबाबाद बि दंगई शहर आहे। तव्हां हलिया वञो, सॼो कारोबार जेको आहे बलूचिस्तान जे माण्हुनि जो, उते जूं भाॼियूं, उते जेको आहे अन्न त थिए कोन थो, अन्न त सॼो असां वटि सिंध में थिए थो। ऐं उते भाॼियूं थियनि थियूं या ॿी जेका प्रोडक्शन थिए थी, मेवा जेके थियनि था, उहे सभई किथे था अचनि? उनजी मार्केट कहिड़ी आहे? उनजी मार्केट सखर आहे, उनजी मार्केट लाड़काणो आहे, जेकबाबाद आहे, ऐं ॿियो कराची आहे। ऐं इहा असांजी मार्केट आहे। असांखे अलॻि थियण जो त असीं सोचे ई नथा सघूं। असां त इहो ई था सोचूं त वरी सुभाणे ओणियूं जो पोणियूं त वरी बि असीं बलोच सिंधी पाण में जेको आहे कुदरती इतिहादी आहियूं, पाण में गॾिजी वेंदासीं। असीं अलॻि थियण जो तसवुर ई कोन था करे सघूं। पर ही वरी जेको आहे जेको ॻोड़ो लॻो आहे, ही वरी जेको आहे हिकिड़ो बम हिकिड़ो माई उछलियो आहे, उन मां ॼण त जेको आहे सो असुलु जेका हींअर जदोजहद हले पई बलोचनि जे हक़नि जे लाइ, माना उहा बि ॿुॾी वञे। माना उन तां बि माण्हू हथु खणी वञनि, विसारे छॾीनि। ॿियो ही जेको असीं घोड़ा पिया करियूं, पंहिंजो साह बचाइण जे लाइ सिंधू पिया करियूं। हाणे इहा ॻाल्हि बि ख़तमु थी वञे। हाणे असीं वरी ॿियो हिकिड़ो डगर आहे, उन ते हली पऊं त हाणे जेको आहे सो बलोच ऐं सिंधी जेके आहिनि से इन ॻाल्हि ते विढ़नि त जेको आहे कराची जेका आहे असांजा बलोचनि जी आहे। हाणे बलोच जेको आहे इन जे लाइ जदोजहद शुरू कनि, हाणे सिंधी वरी बलोचनि सां विढ़ शुरू। इहा ॻाल्हि ई ग़लति आहे, इहो तसवुर ई अजायो आहे। तंहिंजे करे आउं वरी बि इहा ॻाल्हि थो करियां त असांखे अहिड़ियूं ॻाल्हियूं न करणु खपनि जंहिं महिल नफ़रतूं पैदा थियनि। असांखे अहिड़ी का बि ॻाल्हि न करणु खपे जंहिं महिल को झेड़े जो इम्कानु निकिरे ऐं असीं जेको आहे सॼनि खां वठी ॿाहिरि थिया वेठा आहियूं, दोस्त थिया वेठा आहियूं, गॾिया वेठा आहियूं, असीं खीर खंड थिया वेठा आहियूं ऐं असांजे विच में नफ़रतूं पैदा थियनि ऐं असां जेको आहे पाण में विढ़ूं। इहो असांजे प्रोग्राम मंशूर में ई शामिलु कोन्हे का इहा ॻाल्हि। तंहिंजे करे आउं इहा अर्ज़ु थो करियां वरी बि, न त इन ॻाल्हि ते सिंधी माण्हुनि खे जेको आहे पुरो वक़्तु थियणु खपे, न उनखे मुश्तल थियणु खपे। ऐं ॿार बलोच असांजी न्याणी आहे, असांजी उनखे बि जेकॾहिं जवाबु ॾियणो आहे त अख़लाक जे दायरे में ॾियणो आहे ऐं ॾाढो फज़ीलत सां हुनखे जवाबु ॾियणो आहे। ॿार आहे, छोकिरी आहे, मूंखे कीअं थो लॻे छो त मेच्योर जेकॾहिं हुजे हा, सियासी लीडर हुजे हा, अहिड़ी ॻाल्हि न करे हा। ऐं आउं त सम्झां थो त असांखे हींअर बि जेको आहे सो असांजी ज़रूरत आहे। सिंध ऐं बलूचिस्तान जा जेके मसइला आहिनि, पाणी खां वठी आज़ादी ऐं अख़्तियार ते, उहे गॾियल आहिनि ऐं उनजे लाइ असांखे गॾियल जदोजहद करणु खपे ऐं अहिड़ियूं ॿारहड़ियूं ॻाल्हियूं करे ऐं असांजे विच में वेछा न विझणु खपनि। तंहिंजे करे आउं सम्झां थो त इहा ॻाल्हि अॼु जी असांजे लाइ तमामु घणी अहम आहे त असांखे जेको आहे हिकु थियणु खपे, असांखे मुतहद थियणु खपे ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं न करणु खपनि जीअं असीं सुभाणे पंहिंजो पाण में वरी कंहिं जेको आहे ॿी कंहिं वॾी जंग में पइजी वञे। महिरबानी।